अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 156 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 157 किस्त नंबर 49। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त राणू तस्वीर पियो कढे, पर दोस्तों जेकर तव्हां मोबाइल जी स्क्रीन ते गौर कंदव त हिते मोबाइल जी स्क्रीन ते कैमरा ऑन ई कोन्हे, कैमरा ऑफ लॻी पई आहे, यानी स्क्रीन ई ऑफ लॻी पई आहे। दोस्तों तव्हां ॾिसो स्क्रीन ई ऑफ आहे त दोस्तों पोइ तस्वीर कीअं निकिरंदी। दोस्तों हिन मोबाइल जी स्क्रीन ऑन कोन कई, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई। मिस्टेक नंबर 158 किस्त नंबर 49। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु कमदार जे खाॿे हथ में हीअ लठ आई। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿियो ॾिसो त हिन सीन में हिन वक़्तु हीअ लठ कमदार जे खाॿे हथ में आई ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ उहा लठ वरी कमदार जे साॼे हथ में अची थी वञे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि दोस्तों जेका लठ हिकु सेकेंड पहिरियां कमदार जे खाॿे हथ में हुई ऐं उहा ई लठ हिकु सेकेंड बाद वरी कमदार जे साॼे हथ में कीअं आई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 159 किस्त नंबर 49। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु रबन ऐं राणू हिक ॿिए खां थोरो परे बीठल आहिनि। दोस्तों तव्हां ॾिसो हिननि जे विच में थोरो घणो गैप आहे, हिक ॿिए खां थोरो परे बीठल आहिनि। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे रबन ऐं राणू ॿई गॾु बीठा आहिनि। हाणे हिननि जे विच में को बि गैप कोन्हे। दोस्तों 2 सेकेंड पहिरियां रबन ऐं राणू हिक ॿिए खां थोरो परे बीठल हुया ऐं ॿिन्हिनि जे विच में थोरो घणो गैप हुयो, पर दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकेंडनि खां पोइ हीअ ॿई गॾु बीठल आहिनि ऐं हाणे ॿिन्हिनि जे विच में को बि गैप कोन्हे। दोस्तों मुंहिंजे हिसाब सां त हीअ मिस्टेक आहे, पर दोस्तों तव्हां कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 160 किस्त नंबर 49। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु राणे खे हीउ रूमाल कुल्हे ते आहे। दोस्तों हिन सीन में तव्हां हिकु दफ़ो ॿियो ॾिसो त हिन वक़्तु हीउ रूमाल राणे जे कुल्हे ते आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उहो रूमाल राणे जे कुल्हे ते कोन्हे। दोस्तों जेको रूमाल हिकु सेकेंड पहिरियां राणे जे कुल्हे ते हुयो, दोस्तों उहो रूमाल हिकु सेकेंड बाद राणे जे कुल्हे तां काॾे ग़ाइबु थी वियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 161 किस्त नंबर 49। दोस्तों हिन सीन में मिस्टेक इहा आहे त राणू साम्हूं जे तरफ़ कैमरा में निहारे पियो। दोस्तों दरअसल हीअ मिस्टेक ईअं थी जो डायरेक्टर अञा राणे खे सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे छा करिणो आहे, त उन खां अॻु में ई कैमरामैन कैमरा चालू करे छॾी ऐं राणू अञा डायरेक्टर जे तरफ़ निहारे रहियो हुयो त हीअ मिस्टेक रिकॉर्ड थी वई। दोस्तों राणू कैमरा में निहारे रहियो आहे, इहा हीअ मिस्टेक आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। बाक़ी दोस्तों हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿीहर ॿुधाईंदो हलां त हीअ मिस्टेक कैमरामैन जी आहे, राणे जी कोन्हे। मिस्टेक नंबर 162 किस्त नंबर 49। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। दोस्तों हीउ ॾिसो माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन सीन में माइक मैन चुरपुर हिन वीडियो जे सिर्फ़ु आख़िरी 2 सेकेंडनि में कंदो आहे, बाक़ी हिकु जॻह ते बीठो रहंदो आहे
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।